फैसलाबाद खां शुरू कियो वियो आहे। सिंध जे अदीबनि, दानिशवरनि, शाइरनि ऐं ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि सदर आसिफ अली ज़रदारी ॾांहुं जागरता कार्ड भरे पोस्ट करण सां मुहिम जी शुरूआत कई। सिंध अदबी संगत जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल यूसुफ सिंधी, नज़ीर मेमन, ज़ेब निज़ामानी ऐं ॿियनि कार्ड भरे सदर पाकिस्तान ॾांहुं पोस्ट करे छॾिया। पोस्ट कार्डनि में सदर आसिफ ज़रदारी खे अपील कंदे चयो वियो आहे त सिंधी ॿोली क़दीम ज़माने खां सिंध जे माण्हुनि जी मादरी ज़बान हुअण सां गॾु वापार तोड़े आम इस्तेमाल जी ज़बान रही आहे ऐं सिंध जे अंग्रेज़ कमिश्नर सर बार्टल फेयर हिक पधरनामे ज़रिए सिंधी ॿोलीअ खे सिंध जे दफ़्तरी ज़बान करार पिणु ॾिनो हो। दानिशवरनि चयो त 1959 ईस्वीअ में मार्शल लॉ इख़्तियारनि हिक ज़बानी हुकुम ते ज़रिए सिंधी ॿोलीअ जे दफ़्तरी हैसियत ख़तमु करे छॾी, जंहिं सां सिंधी ॿोली तोड़े क़ौम खे नाक़ाबिल तलाफ़ी नुक़सान पहुतो। हुन चयो त 7 जुलाई 1972 ईस्वीअ ते सिंध असेंबली अक्सरियत राय सां सिंधी ॿोलीअ जो बिल पास कयो। अदीबनि मुतालबो कयो त ॿोली एक्ट जी रोशनीअ में सिंधी ॿोलीअ खे सूबे जे दफ़्तरी ॿोली करार ॾेई संदसि तारीख़ी हैसियत बहाल कई वञे।